नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवी प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐलान इशू। आऊं आहियां अव्हांजो मेज़बान मोहम्मद रफ़ी लगारी। अॼु जेको असांजो इशू आहे उहो आहे हमल ढंढ। हूअं त हमल ढंढ जी वॾी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं हमल ढंढ जो हिकिड़ो वॾो दास्तान आहे। हमल जेका ढंढ आहे उनजो वजूद कीअं पियो, हमल ढंढ किथां खां शुरू थी, उन खां पोइ हमल ढंढ जी पखेड़ केतिरी आहे, इन ते त पाण शुरूआत ई हिकिड़ी ॻाल्हि ॿोल करे सघूं था। पर बुनियादी तौरु अॼु जेको इशू आहे हमल ढंढ जी जेका आबादी आहे, जेके उते इंसान रहनि था, उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां, रोड ऐं रस्तनि जे हवाले सां। पंहिंजो बुनियादी जेको मौज़ू हूंदो या जेका पंहिंजी ॻाल्हि ॿोल हूंदी उहा उन ते हूंदी। मुख़्तसिर तौरु तव्हांखे इहो वरी यादगिरी ॾियारिजे त जेका हमल ढंढ आहे उहा 3 ज़िलनि खे कवर करे थी, 3 ज़िलनि ते मुश्तमिल आहे। हिकिड़ो ज़िलो लाड़काणो आहे, उनखां पोइ कंबर शदाद कोट आहे ऐं दादू। यानी इन ढंढ जी जेका पखेड़ आहे उहा 3 ज़िलनि ताईं आहे। ढंढ जी जेका डेग चई थी वञे उहा 25 किलोमीटर आहे ऐं हिन ढंढ जी वेकर 10 किलोमीटर आहे। खीरथर जे जेको जबलनि जो सिलसिलो आहे, उतां जेके नयूं वही ईंदियूं आहिनि बरसातुनि खां पोइ, ही उन जे पाणी सां ही सॼी ढंढ जेको आहे सो भरबी आहे। पर सूरत हाल हिन ढंढ जी कीअं बिगड़ी ऐं जेका हींअर जेका हुनजी सूरत हाल आहे उहा इन सूरत हाल में इहा ढंढ कीअं पहुती, उनजो वॾो सबबु इहो आहे त हिकिड़ो जेको सिलसिलो आहे असांजे बलोचिस्तान खां जेको ड्रेनेज जेके नाला कढिया विया, ड्रेनेज स्कीम जेका उन्हनि जी हुई, उनजा जेके नाला आहिनि उनजो जेको गंदो पाणी आहे, गटर जो गंदो पाणी, उहो बि हिन ढंढ में छोड़ कयो थो वञे। उनखां सवाइ लाड़काणो शिकारपुर ज़िले जूं जेके सिम नाला आहिनि, उनजो खारो पाणी जेको आहे उहो बि हिन ढंढ में छॾियो थो वञे। उनखां पोइ हिन ढंढ जी जेका अॻे जेको ढंढ जो जाहो जलाल हुयो ऐं जेको हुते जेके माण्हू रहंदा हुआ, मोहाणा रहंदा हुआ, माछी रहंदा हुआ, उन्हनि जो जेको गुज़र सफ़र थींदो हुयो उहो हिन वक़्तु जेको आहे सो काफ़ी हद ताईं, तमामु घणी हद ताईं मुतासिर थी चुको आहे। उनखां सवाइ हीअ जेका ढंढ आहे उहा हिन जो जेको पाणी आहे, इहो सॼो जेको इलाइक़ो आहे जितां जितां हीअ ढंढ गुज़रे थी, हिन जो पाणी जेको आहे उहो माण्हू नहरी सिस्टम जे हवाले सां ऐं उनखां पोइ जेको आहे सो जेको आपाशी वारो जेको निज़ाम आहे पंहिंजे वॾनि ॿारनि खे आबाद करण जे लाइ हवाले सां बि हीउ पाणी काफ़ी जेको आहे सो उन्हनि जी मदद कंदो हो। बरसातुनि घटि पवण जे करे बि हीउ पाणी काफ़ी मदद कंदो हो। पर हाणे सूरत हाल इहा आहे त न उन ढंढ जो उहो जाहो जलाल आहे, न उहे पखी आहिनि, न उहा मच्छी आहे। इहो जॾहिं पाणी गंदो थी वियो, खारो थी वियो, त उनखां पोइ इहा सूरत हाल हिकिड़ी जेका ढंढ आहे उहा उनजी बिगड़जी वई आहे। न एतिरा सियाह अचनि था, न जेको आहे उते जेको असांजो आवाम जेको रहे थो, न वरी उनजो गुज़र सफ़र सही नमूने सां थिए थो। इन जे करे इन इलाइक़े मां तमामु वॾी ललपलाण बि थी आहे। हमल जे नाले सां हिकिड़ो जेको वॾो ॻोठु आहे उहो बि आवाज़ु आहे। इन हमल ढंढ ते हमल नालो कीअं पियो, उन लाइ बि हिकिड़ी काफ़ी रवायतूं आहिनि। पर हिकिड़ी रवायत इहा बि आहे त दूल्हे दरिया ख़ान जे दौर में जॾहिं कंधार या अफ़गानिस्तान खां हितां जेके हमला थींदा हुआ मंगोलनि जा, तातारियुनि जा ऐं उनखां पोइ ॿियनि धारियुनि जा, त उन हमलनि खे रोकण जे लाइ ऐं हिन सॼे इलाइक़े खे महफ़ूज़ करण लाइ दूल्हे दरिया ख़ान पंहिंजे सरकारी दौर में उन इलाइक़े जे हमल ख़ान चांडे जे नाले सां हिकिड़ो हुते माण्हू हो, उनजे नाले सां उनजा ॿिया, उनखां सवाइ उनजा 40 ॿिया दोस्त हुआ, साथी हुआ, उनजे हवाले ई उन इलाइक़ो कयो त तव्हांजी संभाल कयो ऐं जेके हिन क़िस्म जी हिते काहूं थियनि थियूं उनखे रोकण जी कोशिशि कयो। पोइ हमल ऐं उनजे साथियुनि उहे कोशिशूं बि वरितियूं ऐं उन पंहिंजे हवाले सां जेतिरी उनजी सघ ऐं कुवत हुई हुननि उते पंहिंजो किरदारु बि अदा कयो। उनखां सवाइ चवनि था त हमल जेको चांडियो हुयो उन इन हमल ढंढ जे कच्छ में हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु ॿधो ऐं उन ॻोठु संदसि नाले सां उहो ॻोठु मशहूरु थियो ऐं पोइ इहा जेका ढंढ आहे उन ते नालो बि हमल पइजी वियो। हमल जे नाले सां हिकिड़ो ॻोठु बि आहे। उन ॻोठ जी छा सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। उते जा जेके स्कूल आहिनि, उते जेको प्राइमरी बॉइज़ प्राइमरी स्कूल आहे उहो मुकमिल तरह ज़बून थी चुको आहे ऐं उन क़िस्म में उन हवाले सां न उते फर्नीचर आहे, न बिल्डिंग जी का सार संभाल लधी थी वञे, न उते उस्ताद आहिनि। यानी पढ़ाई जो जेको सिस्टम आहे उहो इंतिहाई ख़तमु थी चुको आहे। कंहिं बि क़िस्म जी का बि तालीम कोन्हे। उन खां सवाइ उते घणो वक़्त में गर्ल्स स्कूल बि क़ाइमु कयो वियो। पर उन गर्ल्स स्कूल जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हां असांजे वीडियो ते ज़रूरु ॾिसंदा हूंदा त उहा बिल्डिंग जेका आहे उहा मुकमिल ख़तमु थी चुकी आहे। उन बिल्डिंग जी छित जेका आहे उहा ख़तमु थी चुकी आहे, छित ढही चुकी आहे। उनजा दरवाज़ा बि जेको आहे सो कोन्हनि, न उते
उस्ताद मुक़ररु आहिनि, न उते फर्नीचर आहे, न बिल्डिंग आहे। हीअ सूरत हाल आहे। इहा असांजे उते जे तालीम जेका सूरत हाल आहे, सिहत जी सूरत हाल बि लॻभॻि इहा ई आहे। कंहिं क़िस्म जी का वॾी सरकारी का अस्पताल कोन्हे। बेसिक सेंटर जेको हुजणु खपे ऐं उते सहूलियतूं हुजणु खपनि, उहे सहूलियतूं बि न आहिनि। उन खां सवाइ हीअ सॼी पोज़ीशन आहे तालीम जी, सिहत जी, ऐं जेके रोड रस्ता, हीअ जेको तव्हांखे ॿुधायोसीं त हिन इलाइक़े जी जेका पखेड़ आहे, हिन ढंढी जेका पखेड़ आहे, उहा रुॻो हमल जेको ॻोठु आहे उन ताईं न आहे। पर हीअ हितां खां जॾहिं लाड़काणो ज़िलो, उन खां पोइ तव्हांजो कमर शदादकोट ज़िलो, असांजो दादू ज़िलो, इहे जेके आहिनि समूरा, उहे इन इलाइक़े में अचनि था। हितां माण्हुनि जो गुज़र सफ़र कीअं थो थिए, माण्हुनि जो जेको मवासिलती जेको सिस्टम आहे, निज़ाम आहे, उहो कहिड़े क़िस्म जो आहे, उहो इहो ई आहे त हुते कंहिं बि क़िस्म जा के रस्ता के रोड उहे कोन्हनि। घणे वक़्त खां वठी उहे रोड रस्ता ठहियल हुआ। चवनि था त पीपुल्स पार्टी जो जेको पहिरियों दौरु हो, उन पहिरें दौर खां उहे रोड रस्ता ठहिया, पोइ वरी उन्हनि जी का बि संभाल न लधी वई। उन खां सवाइ जेके बि रस्ता आहिनि, उन खां पोइ जेके इन ढंढ जे जेको कप आहे, जेके पाण बंदि चऊं था, उन सां जेके विच में जेके वरी हिकिड़ियूं मोरियूं ठहनि थियूं, उन्हनि पाणी जो जेको गुज़र सफ़र आहे, छो त हीअ पाणी जेको आहे सो ॿिनि हिकिड़नि विच मां बि उनजे अॻियां जेको आहे सो बंदि आहिनि। ॿ तरफ़ जेको आहे ॿिन्ही तरफ़नि ॾे पाणी आहे, ओलह ऐं ओभर ताईं बि उन ढंढ जी हिकिड़ी पखेड़ आहे। ऐं उनजे विच में जेके मोरियूं ठहियल आहिनि, उहे मोरियूं टुटी चुकियूं आहिनि। माण्हुनि जो लंघणु उतां ॾुखियो आहे। माना माण्हू बीमार थिए त बि कंहिं क़िस्म जी सुवारी कोन्हे। जेकॾहिं को अहिड़ो एमरजेंसी को मामिलो थिए त बि का सुवारी कोन्हे। रोड रस्ता इंतिहाई तबाह लॻा पिया आहिनि। सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे। असांजो हिन प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त असां जेके साहिब इक़्तिदार आहिनि, उन्हनि ताईं इहा ॻाल्हि पहुचायूं त इहो जेको इलाइक़ो आहे, उते माण्हू रहनि था, उते बि इंसान रहनि था। उहे इंसान बि जेको आहे सो टैक्स भरनि था। हिन मुल्क जा रहवासी आहिनि, हिन मुल्क जा शहरी आहिनि, उन्हनि सां हेॾी नाइजाइज़ी छो आहे। असांजे रिपोर्टर हुबदार नूनारी इन सॼे जेका इलाइक़ो आहिनि, इहा जेका सॼी एरिया आहे, उनजो विज़िट कयो आहे। उनखां पोइ जेके वीडियो लाइन ते जेके तव्हां वीडियोज़ ॾिसो था, इहे सभु उन्हनि जी जेको आहे सो महिनत जो नतीजो आहे, जो इहे असां वटि वीडियोज़ पहुतियूं आहिनि। उन खां सवाइ उन मुख़्तलिफ़ ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल बि कई आहे ऐं उन्हनि सां वीचार असांजे ॻोठाणनि वंडिया आहिनि। अचो त असां तव्हांखे उहे उन्हनि ॻोठाणनि जा वीचार ॿुधायूं ऐं ॾिसूं त उहे ॻोठाणा जेके आहिनि इन सॼी सूरत हाल ते छा था चवनि। तव्हां हिन हमल जेको शहर हुयो, तव्हां हुनजा चङा बि आहियो। हीअ असां सां गॾु बीठो आहे साईं अफ़ज़ल शाह, जेको रिहाइशी आहे हमल शहर जो। ऐं साईं जन हिन रोड जे बारे में, जेको ढंढ मां रोड गुज़रे थो, उन जे बारे में साईं जन जो छा चवणु आहे, हीउ कॾहिं ठहियो ऐं कॾहिं ख़तमु थियो, वरी छो न ठहियो, उन छा करणु आहे। साईं हे ज़ुल्फ़कार अली भुटे साहिब जी महिरबानी सां हे रोड ठहियो ऐं उन खां पोइ वरी ॼण ज़िया जे टाइम में हे ब्रिज पई। उन खां बाद में हिन में कमनि जा त मंज़ूर थींदा रहिया, पर को कमु न थियो। पैसा ठेकेदार खाई विया ऐं कमु न थियो। उहो तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था। ॿई पासा रोड जी जेका हालत आहे इहा आहे। वधीक जे लाइ साईं जन खे अर्ज़ु आहे त जीअं असांजे लाइ पुठिते पियल इलाइक़ो आहे, एरड़ज़ुनि जो इलाइक़ो आहे, ऐं हिन में असांखे रोड ठाहे ॾिनो। हिन में असांजा माण्हू बीमारी जी हालत में शहर जे अस्पतालनि ताईं पहुची नथा सघनि, मरी था वञनि। हीअ जेको स्पॉट आहे, इहो 12 ऐं हमल रोड सां मिलाईंदड़ हमल गाजी ख्वाड़ रोड जो आहे। ऐं हे जेको पथर तव्हां ॾिसो था, हीअ हिते दुरीमाछी जे ॻोठ ताईं मंज़ूर थियो हो रोड, जंहिंजो इहो पथर विछाए पेमेंट खाई विया ठेकेदार। इहो हिते रहिजी वियो आहे, पथर ख़ाली पिया आहिनि। परते बि इहा ई साॻी कंडीशन आहे असांजे गाजी ख्वाड़ ताईं, इहा हालत आहे। साईं जन जो चवणु आहे त हीअ जेकी रोड आहिनि, इहा गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे त उहे रोड हिननि खे ठाहे ॾिना वञनि। हितां जा दूर दराज़ इलाइक़नि जा माण्हू जॾहिं उन्हनि जे डिलीवरियुनि जा मसइला आहिनि या उन्हनि जे अनाजनि जा मसइला आहिनि, उन्हनि जा थियल अनाज मार्केट ताईं खणी था वञनि, त उन्हनि खे सॼो ॾींहुं सॼी रातियूं गुज़री थियूं वञनि, पर हू पंहिंजे ॻोठनि ॾे वरी वापसि पहुची कोन था सघनि। त हीअ रोड हिननि जा जेके ठीका आहिनि, उहे मुनज़म नमूने ॾिना वञनि त जीअं हीअ रोड ठहनि ऐं माण्हू पंहिंजे सुकून सां पंहिंजे घरनि ॾांहुं शहरनि ॾांहुं अचु वञु कनि।